अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो त ठीकु हूंदो पंहिंजे कमनि कारनि सां लॻा पिया हूंदव। असांजो जॾहिं बि लाइव ईंदा आहियूं काई ख़बर खणी काई शेयर खणी तव्हांजे साम्हूं ज़रूरु ईंदा आहियूं। अॼु जेको इशू आहे उहो मेन इशू आहे पीरगोट शहर में अमन अमान जी बहाली बाबति SSP खैरपुर जे कंट्रोल खां ॿाहिरि थी वियो आहे। मनपसंद SHO मुक़ररु करण खां पोइ पीरगोट में एतिरी त बदनामी थी वई आहे जो रोज़ धाड़ा फुरियूं चोरियूं, हाणे त घरनि में इज़त बि महफ़ूज़ न रहियूं आहिनि। पीरगोट में ग़रीब मिसकीन ऐं इंसान जी हमदर्दी कंदड़ हारून शाह राशिदीअ जो टीम जो मेंबर, मेमन बिरादरी जो अॻवान, जंहिं में राति 10 खां वधीक हथियारबंदनि चढ़ाई करे उन वाड़े जे चौकीदारी ॾींदड़ जगमार बणाए 3 मींहूं 1 गऊं काए उन्हनि खे साण खणी करे कोह पंध ताईं ॿधी ऐं छॾे माल काए फ़रार थी विया आहिनि। अफ़सोस सां चवणो थो पए त असां हींअर मनपसंद SHO जेको पीरगोठ में मुक़ररु कयो वियो आहे ऐं उन जी टीम जेका आहे उहा नाकाम थी चुकी आहे। उन सां गॾु 1-5 बि नाकाम थी चुकी आहे। घणा ई धाड़ा लॻा, घणा ई फुरियूं थियूं, घणियूं ई वठपकड़ थिए थी, पर अफ़सोस सां थियणो थो पए त 2 ॾींहं 3 ॾींहं 4थे ॾींहं जेके शहर विच शहर में धाड़ा लॻनि था ऐं चोरियूं थियनि थियूं, करे ताला तोड़िया था वञनि, करे घरनि में घिरी करे सोन ऐं रोक रक़म ऐं गाॾियूं घर भातियुनि खे जगमन बणाए सामान खयूं अगवा करे फुरियूं हलाए था वञनि। हाणे त सफ़ा ईअं चइजे त SSP खैरपुर हथ सां SHO मनपसंद मुक़ररु करे ऐं शहर जो अमन मान हथ सां ख़राबु कयो थो वञे। असां IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खे वरी अपील था कयूं त तव्हांजा मनपसंद पुलिस एहलकार ऐं SHO अमन करण में नाकाम थी चुका आहिनि। अगरि जंहिंजी न थियो त ही अवाम पीर साहब पगार जे अॻियां शहर छटियल बंदि हड़ताल करे रोडनि ते न निकिरी अचे। ऐं असां वरी बि शहरी रिक्वेस्ट था कयूं त तव्हां पीरगोट थाणे ते जेको पुलिस एहलकार 6-7 खनि आहिनि उन जी 1 महीने जी तव्हां कॉल रिकॉर्डिंग उन डेटा कढायो, तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी त उन जो कंहिंसां राब्तो आहे ऐं कंहिंसां ॾोहारनि सां आहे, मनपसंद माण्हुनि सां आहे या वॾेरनि सां आहे या भोतारनि सां राब्ता लॻा पिया आहिनि। ऐं तव्हांखे रिक्वेस्ट कंदासीं त मनपसंद जेको SHO हींअर पीरगोठ में आहे उहो नायल SHO मुक़ररु कयो वियो आहे। हथ सां ॾोह, हथ सां फुरियूं, हथ सां अगवा, हथ सां धाड़ा हया था वञनि ऐं 5-10 ॾींहंनि खां पोइ वरी फोटो सेक्शन थींदी, वरी उहे वापसि कराया वेंदा ऐं तव्हां ताईं शाबस थींदियूं ऐं तव्हां पाण उते ईंदव ऐं तव्हां पंहिंजो रिकवरी ॾेखारींदव। असां आला अख़्तियारनि खां सभिनी खे रिक्वेस्ट था कयूं, सिविल सोसाइटी माण्हुनि खे, वकीलनि खे, सहाफ़ियुनि खे ऐं घणनि शहरनि खे इहा अपील था कयूं त पंहिंजो तहफ़ुज़ कयो ऐं तव्हां पंहिंजे तहफ़ुज़ जे लाइ रोडनि ते निकिरो ऐं अवाम खे ताक़त आहे। ऐं हिन ॾुख घड़ीअ में सैयद हारून शाह राशिदीअ सां असां ॿाहीं ॿेली आहियूं, जिन पंहिंजी सॼी ज़िंदगी ग़रीब मिसकिन माण्हुनि जे लाइ पतोड़ींदो रहियो आहे ऐं पढ़ंदो अचे थो ऐं उनजी टीम सां जेके नाइजाज़ी थियनि थियूं ऐं हे जेके फुरियूं थियनि थियूं ऐं घर जे चो संभाली जो कमाल नथो कयो वञे ऐं बेहयूं वधी थियूं वञनि शहरनि में ऐं अॻुवां फुरियुनि जी रोकियूं न वयूं त हीअ अवाम इंशाअल्लाह जीअं बबरले में धरणो लॻो तीअं पीरगोट विच चौक में धरणो लॻंदो। ईअं न थिए त इहा फोर्स तव्हांजी उन धरणे ताईं न पहुची सघे ऐं उन अवाम खे न रोके सघे। असांजे पेज, असांजे यूट्यूब चैनल वॉइस ऑफ पिराल पेज खे ऐं वॉइस ऑफ पिराल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करण जी दोस्तनि जी महिरबानी। जिन कयो आहे जिन न कयो आहे उनखे रिक्वेस्ट था कयूं ताज़ा तारीख़ ख़बरूं ॾिसण जे लाइ असांजो VOP वॉइस ऑफ पिरालो यूट्यूब चैनल तव्हांजो पंहिंजो चैनल ताज़ा तारीख़ ख़बरूं ॾिसण लाइ न विसारींदा।